वाइस पराली खबर सिलसिलो जारी खबर शेयर कंदासीं अहमदपुर खां। अहमदपुर अफ़सोसनाक केलन जे भतो न ॾियण केलन जे बाग कटे वियो आहे। असां अफ़सोसनाक खबर शेयर कंदासीं त अहमदपुर खां अहमदपुर में असांजो जेको आहे भतो न ॾियण तां जेको आहे केलन जे बाग जो फसल खे जेको कटियो वियो आहे। असां हींअर लाइन ते मौजूदु आहे असांजो रिपोर्टर फहीम। जी फहीम, छा तफ़सील आहिनि? हाँ, अहमदपुर थाणे जी अदा हुआ जेको लालणवा जे लॻे आबादगार एजाज़ अली अंसारी जो जेको हिकु कचरे वजो केलन जो बाग जेको बीठल आहे उहो धाड़ेलनि पारां कटे आने रातो आहे। ऐं जेको मंथली न ॾियण ते जेको आहे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां हुनखे मैसेज करे रहिया आहिनि त घर खे लांचर हणंदासीं, अंबनि जो बीठल बाग तुंहिंजो कटींदासीं। ऐं हीउ वाक़ियो जेको आहे 3 दफ़ा हिन थी चुको आहे। अहमदपुर पुलिस एतिरी नाल आहे जो हिन वाक़े जो मतिलबु नोटिस न वरितो वियो आहे। जी फहीम, त जेको काफ़ी दफ़ा हिनखे चिठियूं बि आहियूं, हुन मैसेज बि आहिनि मोबाइलनि ते, ऐं काफ़ी चकर जेको आहे थाणे ते चकर काटे रहियो आहे। वरी राति जो नओं वाक़ियो पेश आयो आहे। मालिकनि जो छा चवणु आहे? हुनजो इहो चवणु आहे त असां सां इंसाफ़ कयो वञे। SSP खैरपुर खे ऐं DIG सखर खे असांजी अपील आहे त जेको असां सां इंसाफ़ कयो वञे। ऐं 2-3 दफ़ा असां SP ऑफिस में बि इहो पढ़ाए छॾियो आहे उते त असांजी चोरी थी वई आहे, केला कटिजी विया आहिनि, त बि असांजी काई बि परपर न थी वई आहे। अच्छा, अहमदपुर SH सां तव्हां सां राब्तो थियो आहे? जी बिल्कुलु राब्तो थियो आहे। ऐं हिन वक़्त ताईं अहमदपुर पुलिस जेको आहे न पहुती आहे। इतला ॾियण बावजूद बि पुलिस न पहुती आहे।